तय करियो त तव्हां छा था चाहियो। भलोड़ लेखक बिनस्टेन चवाणी त पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी चाहत मूजिब सफलायती कामयाबी हासिल करण जे सिलसिले में शुरूआती ऐं पहिरियों कदम उहो आहे त तव्हां पहिरीं ही तय करियो त तव्हां हिन वक़्तु आख़िर करण छा था चाहियो। जॾहिं तव्हां हिकु भेरो उहो ॼाणे वरितो त हिन वक़्तु तव्हां कहिड़े हंधि बीठल आहियो त पोइ तव्हां उन ॻाल्हि जो हतमी फ़ैसिलो करियो त तव्हां हींअर छा था चाहियो ऐं किथे बीहण था चाहियो ऐं तव्हां हेसी ताईं छा हासिल कयो आहे ऐं हींअर तव्हां कहिड़े क़िस्म जी कामयाबी था चाहियो, कहिड़े क़िस्म जे हालतुनि मां लंघण था चाहियो, सफ़र दौरान तव्हां किथे आहियो ऐं किथे पहुचण था चाहियो। तंहिं करे तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त तव्हांजो आख़िर हदफ़ छा आहे। ॿियनि लफ़्ज़नि में कहिड़ी ॻाल्हि में तव्हांजी कामयाबी लिकल आहे, उहा कामयाबी तव्हांखे कीअं थी नज़र अचे। के माण्हू पंहिंजी हयाती में पंहिंजी चाहत मूजिबि उन करे कामयाबी हासिल नथा कनि त खेनि उहो फ़ैसिलो करण ई नथो अचे त आख़िर उहे चाहिनि छा था ऐं उहो बि त उहे पंहिंजे ख़्वाहिशुनि ऐं जज़्बनि जो तफ़सीली ऐं खुलियल नमूने इज़हार नथा करे सघनि। इब्तिदाई हालतूं अक्सर कामयाबी में रुकावट बणिजनि थियूं। हर माण्हू जे दिलि ऐं दिमाग़ में नंढपिण खां हिकु ख़्वाहिश लिकियल हूंदी आहे ऐं हू पंहिंजी ज़िंदगी में उहो सभु कुझु थियणु चाहे थो, पर बदकिस्मती इहा आहे त थी सघे थो त तव्हांजा माउ पीउ, उस्ताद बुज़ुर्ग ऐं तव्हांजे नंढपिण में तव्हां लाइ मिसाली किरदारु बणियल माण्हू तव्हांजी उहा लिकियल ख़्वाहिश दफ़नाइण जो सबबु बणिजी वञनि। जॾहिं तव्हां हिकु बार तौरु सिखणु सम्झणु शुरू कयो त तव्हांखे पक सां ख़बर हुई त तव्हांखे छा करिणो आहे। जॾहिं तव्हांखे बुख लॻंदी हुई ऐं खाधा अवां अॻियां हूंदा हुआ त तव्हां उहे खाधा परे करे छॾींदा हुयो जेकी तव्हांखे पसंदि न ईंदा हुआ। तव्हां बिना कंहिं ॾुखियाई ऐं तकलीफ़ जे पंहिंजुनि ज़रूरतुनि ऐं ख़्वाहिशुनि ते अमल करण जे क़ाबिल हुयो। तव्हां एसी ताईं ज़ोर ज़ोर सां रड़ियूं ऐं रोज़ राड़ो कंदा रहंदा हुआ जेसी ताईं तव्हां पंहिंजी घुर्बल शइ हासिल नथे करे वरिती। ज़िंदगीअ जे ॿियनि शयुनि हासिल करण जे सिलसिले में बि तव्हां पंहिंजे ख़्वाहिशुनि ते अहिड़े नमूने अमल करे या कराए वठंदा हुआ। जॾहिं तव्हां थोरा वॾा थियो त पंहिंजे पसंदीदा शयुनि ॾांहुं रिढ़ंदा हलिया वेंदा हुयो। तव्हांखे चिटी तरह ख़बर पइजी वेंदी हुई त तव्हांखे छा खपे ऐं तव्हां बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे ओॾां हलिया वेंदा हुआ। जॾहिं तव्हां ईअं कंदा त पोइ उन वक़्तु छा थींदो हो। किन माण्हुनि कुझु चयो त किन माण्हुनि वरी कुझु चयो। मिसाल, हिन खे हथु न लाओ, हितां परे हट, हिन खे हथु लॻाइण सां नुक़सानु थींदो, तव्हांखे जेको खाइण लाइ मिले थो उहो खा, न वणई त न वणई, तोखे वाक़ई इहो महसूसु न करणु खपे, तोखे हिन शइ जी घुर्ज कोन्हे, तोखे शर्म करणु घुरिजे। रोज़ राड़ो बंदि कर, अजायूं रड़ियूं न कर। तंहिंखां पोइ तव्हां जॾहिं अञा कुझु वॾा थियो त तव्हांखे हीअ ॻाल्हियूं ॿुधण में आयूं, तोखे हर शइ पंहिंजी मर्ज़ी मूजिबि नथी मिली सघे। पैसा को वणनि ते नथा फुटनि जो तोखे हर वक़्तु उतां पटे ॾियूं। छा तूं पाण खां सवाइ ॿिए लाइ नथो सोचे सघीं? एतिरो ख़ुदगर्ज़ न थी, पंहिंजी मर्ज़ी न हला, जीअं आउं चवां तीअं कर, ॿियनि जी ख़्वाहिशुनि ते न हलो। नंढपिण में अहिड़े क़िस्म जी पाबंदियुनि जे घेरे में रहण सबबु आख़िरकार असां मां केतिरा ई माण्हू पंहिंजी जिस्मानी ऐं दिली ख़्वाहिशुनि खां महरूम थी था वञनि। सचपच महरूम थी असां ॿियनि जी मर्ज़ी में ऐं ख़्वाहिश मूजिबि हयाती गुज़ारण लॻासीं। असांखे उहा पक थी वई त हिन कम या ॻाल्हि में असांजी मर्ज़ी न हलंदी, तंहिं करे असीं अमली तौर ते ॿियनि जे चवण ते हलणु लॻासीं। नतीजो उहो निकितो जो असां पंहिंजे दिली ख़्वाहिशुनि खे दफ़नाए छॾियो ऐं जॾहिं असीं हाणे वॾा थी चुका आहियूं त बि असांजे मेस एतिरी मरी चुकी आहे जो असां चाहण बावजूदि उहो नथा करे सघूं जेको असांखे करणु घुरिजे। असीं सिर्फ़ु उहो कमु कंदा आहियूं जंहिंमें ॿियनि जी ख़ुशी ऐं रज़ामंदी शामिल हुजे। असां पंहिंजे पीउ जी ख़्वाहिश ते मेडिकल कॉलेज में दाख़िला वरिती, तव्हां पंहिंजी माउ जी ख़्वाहिश ते उन छोकिरी सां बि शादी करे छॾी जंहिंखे तव्हां नथे चाहियो। ईअं खणी सम्झो त पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण बदिरां असां ॿियनि वटि नौकिरी कई ऐं उन जी मर्ज़ी ते हलणु लॻासीं। समझदारीअ जे नाले ते असां दिली ख़्वाहिशुनि खे पंहिंजे सीने अंदरि ई दफ़नाए छॾियो। इहा ॻाल्हि हैरत में विझंदड़ आहे त असीं जॾहिं पंहिंजे नंढनि ॿारनि खां पुछंदा आहियूं त तव्हांजी ख़्वाहिश छा आहे, त उहे अक्सर निहायत सचाई ऐं ईमानदारी सां जवाबु ॾींदा आहिनि त असांखे ख़बर कोन्हे। असल में संदन हक़ीक़ी ख़्वाहिशुनि जे रस्ते में केतिरा ही करियो ऐं हू करियो, थी सघे थो, न थी सघे थो, मुमकिन आहे ऐं अलाए जे मुमकिन न आहे, जहिड़ा लफ़्ज़ रोक कयूं बीठा हूंदा आहिनि। जहिड़ा लफ़्ज़ रोक कयूं बीठा हूंदा आहिनि त पोइ उहो कीअं मुमकिन आहे त तव्हां पंहिंजनि असुलु ख़्वाहिशुनि जो खुलियो इज़हार करे सघो।